सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम। बोल सतगुरु साहेब की जय। सचो सतराम पांच साहब पहली जनवरी का शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जन जी 111 साल वर्षी मां उत्सव जे शुभ शुरुआत से गड हर रोज घर घर मंदिरन धाम आस्थानन धर्मस्थलन मुख्तलिफ जगहों पंहिंजी पंहिंजी दिलियुनि ऐं सभु सां मिली करे उन सचे साईं जी वरसी मल्हाईंदे अॼु 25 जनवरी जे प्यार भरे अवसर ते उन सचे साईं जी दामन में उनकी रहमत पाइण जे लाइ आया आहियूं। उन सां गॾु अॼु बि दुनिया जी केतिरनि जॻहुनि ते उन सचे साईं जी वर्सी उत्सव जो मौक़ो मल्हाइजी रहियो आहे। सो पहिरीं खां अॼु ताईं जन जन भाउरनि भेनरुनि इन महान मौक़े खे मल्हाए रहिया आहिनि। उनमें शामिल थी रहिया आहिनि ऐं अॼोको ॾींहुं वरी जन अॻु कयो या बाद में अॼु वरी सभु उन सचे साईं जेको जिते बि आहे सभु उनजी दामन में आहियूं। त अहिड़े प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वादा। हकीकत में ये महान मौका इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि ऐं उन सचे साईं जा इहे ॾींहं असांखे केतिरियूं ई सिखियाऊं ऐं सम्झाणियूं ॾींदा रहंदा आहिनि जेके हक़ीक़त में असांजे जीवन जो सार हूंदा आहिनि। ऐं ये मौक़ा असांखे पंहिंजे जीवन खे पैदा थियण खां आख़िरी ॾींहं ताईं जो संदेश ॾींदा आहे। ऐं असां इंसान जेके भी आहियूं जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसजे त जेका असांखे सम्झ बूझ अकुल
प्यार, प्रेम, श्रद्धा, भावना, विश्वास, यकीन, ज्ञान, ॼाण, समझ जेको भी आहे उन सभिनी सां उन मालिक उन ईश्वर असांखे भरे करे मोकिलियो आहे। सिर्फ़ असांखे उन ते थोरो अमल करणो हूंदो आहे। उन समझ त असांखे पैदा थियण सां ई ऐं वञण ताईं ॾेई छॾी। ऐं इन करे असां ॾिसंदा आहियूं कॾहिं बि कोई प्यार हूंदो आहे या को झगड़ो हूंदो आहे त उहो जवाननि जे विच में हूंदो आहे। कॾहिं बि कंहिं पोढ़े या ॿुढे सां झगड़ो न हूंदो आहे। उनजे लाइ इज़त हूंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं कोई पंहिंजो हुजे कोई परायो हुजे, उन्हनि सां केतिरो बि तनाव हुजे या प्रेम हुजे, पर जेकॾहिं कंहिं बि धुर जेको वॾो हूंदो ॿाहिरि हूंदो त हर कंहिंखे इज़त जी निगाह सां ॾिसंदो, उन ते हरू भरू हमिलो न कंदो, उनखे कोई कुझु न चवंदो, इज़त सां पेश अचण जी कोशिशि कंदो। ऐं जेकॾहिं जहिड़ो बि रिलेशन हुजे, जेकॾहिं कोई थाबो हूंदो या जुती परे बि हूंदी त जहिड़ो बि दुश्मनी हूंदी खणी करे अॻो ॾींदुसि। पूरे सां कॾहिं कोई झगड़ो न थींदो आहे। इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदी आहे। त वॾनि जो मान मर्यादा इज़त हुजणु खपे। ऐं वञे पोइतां वॾनि जो मक़सदु आहे त जेके असांजूं परंपराऊं आहिनि, असांजा वॾा संत महात्माऊं देव अवतार, असांजा पौत्र पुस्तक शास्त्र, असांजा संस्कार, असांजी संस्कृति जेके बि उन्हनि ॾिना, असां उन्हनि जो आदर कयूं, उन्हनि जो सत्कार कयूं। जेकॾहिं उनजो आदर कंदासीं, सत्कार कंदासीं, उन गुणनि खे ॾिसंदासीं त पोइ असांखे पूरो ज़िंदगी जो रहस्य सार या समझ सभु साम्हूं अची वेंदी। जेकॾहिं असां उन चीज़ुनि खे न ॾिसंदासीं ऐं पंहिंजी मनमानी कंदासीं त पोइ छाकाणि त उनजी पूरी परंपरा, उनजो पूरो जीवन, पूरो वक़्तु हक़ीक़त में असांजे लाइ हिकिड़ी रोशन राह बणियल हूंदी आहे। इन करे कॾहिं बि कोई पहाको या चवणी बणबी आहे त उहो केतिरे वक़्त जे तजुर्बनि खां गुज़री करे कोई पोइ ई बणबी आहे। सवली कोन्हे बणबी। ऐं उन में केतिरा ई सार रखियल हूंदा आहिनि, केतिरी चवणियूं हूंदियूं आहिनि। चवणी को हिकु ॾींहं में कोन्हे बणबी। भई जीअं चयो वेंदो आहे भई धाण त धणी न विकण खणे, भई वार त फणी न कूड़ाए खणे। भई जेकॾहिं असांखे सामान हूंदो, कुझु हूंदो बढ़ायल हूंदो, जेकॾहिं उनजी संभाल हूंदी, मालिकियत हूंदी, मिल्कियत जी मालिकियत हूंदी त उहा संभल बि न त कुझु बि न रहंदो, पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी। इहे समझ वारियूं ॻाल्हियूं हुजे। साॻे नमूने जेके बि इहे संत महात्मा दरवेश इंसान
या जेतिरा भी जीव आहिनि वॾनि जी इज़त जो मक़सदु आहे उनमें जो असां सबक़ु वठूं, उन्हनि में जा सिखूं ऐं कुदरत असांखे अहिड़ो बणाए करे मोकिलियो आहे। अॻु में पाण सभिनी सचे साईं जो अक्टूबर में जन्मदिन मल्हायोसीं ऐं अॼु वर्सी उत्सव। जेकॾहिं हक़ीक़त में असां कंहिं बि इंसान खे ॾिसंदासीं, जॾहिं हू पैदा थींदो आहे त उनजूं मुठियूं बंदि हूंदियूं आहिनि, हू सॼो पाण में बंदि हूंदो आहे, मिलियल हूंदो आहे। जकड़ियल न चऊं पर मिलियल ज़रूर हूंदो आहे। जकड़ियल वरी हिकदमि ॼण वेल्डिंग थी वेंदो, पर मिलियल हूंदो आहे। पर जॾहिं संसार में वेंदो आहे त पोइ बिल्कुलु सिधो हथे ख़ाली, कॾहिं असां कंहिंखे जकड़े करे मोकिलियो कोन्हे। ईंदो आहे त मिलियल हूंदो आहे, पर वेंदो आहे त पोइ सिधो थी वेंदो आहे। जेके चीज़ जेके ॻाल्हियूं असांखे तमामु वॾी सिख्या ॾींदियूं आहिनि। यानी संसार में अचो, हिकु जो मक़सदु हूंदो आहे भई कर्मनि सां ॿधजी करे आयो, मिली करे आयो, जकड़जी करे आयो। उहो चई सघिबो आहे पंहिंजी जॻह ते भई पंहिंजा कर्म खणी आयो ऐं संसार उहो तरण जो नालो आहे त कुझु बणिजी वञे, मोक्ष मुक्ति या मालिक जी रहमत पाए करे वञे। जॾहिं आयो त कर्मनि में जकड़जी करे आयो, पर जॾहिं वञो पर बिल्कुलु आज़ादु थी वञो, सभु कर्म कटे करे हितां हलिया वञो, जो मक़सदु इहो हूंदो आहे। ऐं उनजो ॿियो मक़सदु हूंदो आहे त आयो त पोइ मिली करे रहो, गॾिजी करे रहो, पोइ सभु संभाले करे हलो। ठीक ही है जी। धन तो धनी नदवे कण खणे भाई इते आयो तो सब्जी संभाल करो। ऐं हकीकत में असां थोड़ा आहियूं भी सही। ऐं इहा ई असां इंसान जी वॾे में वॾी खूबी आहे। असां जेके भी इंसान आहियूं सभु सम्झंदा आहियूं, सभु चवंदा आहियूं तो हथे खाली आयासीं, हथे खाली वेंदासीं। सब कुछ इते हूंदो, असां खणी कुछ भी कोन वेंदासीं। सब इन ते विश्वास रखंदा आहियूं, इन ते यकीन रखंदा आहियूं, इहो सम्झंदा आहियूं, सभु उनखे मञींदा आहियूं। ऐं इहा भी हक़ीक़त आहे, अॼु ताईं को खणी भी कोन्हे वियो। ऐं इहा भी हक़ीक़त आहे, सभु सम्झंदा आहियूं त मरदासीं भी सही। पर अगर उनजो ॿियो पहलू ॾिसूं त अॼु ताईं जेके झगड़ा मार धाड़ सब कुछ आहे, जेके विफाद निफ़रतूं विखाद जेके भी आहिनि, सभु सभु चीज़ूं पंहिंजे सम्झण ते बि छॾण जे लाइ जेको भी आहे भई सभु खे सभु पंहिंजो सम्झी वेठा आहियूं, कुझु असां छॾण लाइ तयारु कोन्ह। जॾहिं त असां चऊं था असां खणी कुझु बि न वेंदासीं, सभु हिते ई धरियो रहंदो ऐं सभु कुझु त छा हिकु सुई बि छॾण लाइ तयारु कोन। ऐं ॿी चीज़ असां इहे सभु ॾिसंदा आहियूं त हर को वेंदो बि सही, मरंदो बि सही, त विश्वास बि रखंदा आहियूं। भाई ॿी सूरत में असांखे ज़हन में हूंदो आहे त मां न मरंदुमि, बाक़ी सभु मरदा। मां केॾा केॾा पोड़ा इहे चवंदे ॿुधा नी अड़ी थिया नी के नौजवान खे ॾिसी करे चवंदा आहिनि इहो मरंदो त पोइ पतो पवंदुसि। अड़े अॻु में तूं पंहिंजी तयारी कर, इहो छा मरंदो।
अॻु में कंहिंजो वारो आहे इहो त ॾिस हर को सम्झंदा ॿियो मरंदो मां न मरंदो मां त कॾहिं वरी खोड़ दफ़ा ॿुधो आहे हर को ॿिए जे मौत जो इंतज़ारु कंदो आहे पाण खे लॻंदो आहे शायदि मूंखे मरणो ई न आहे ऐं हक़ीक़त में इहा वरी जेकॾहिं ॾिसजे असां जंहिं तरीक़े सां जनम वरितोसीं मिली करे गॾिजी करे असांजी मुठियूं में बंदि पाण में बंदि इहो कुदरत जो असांखे बहितरीन संदेश आहे जेकॾहिं सभु चीज़ खे असां पंहिंजो न सम्झंदासीं असां कीअं कंदासीं असां सभु खे त पंहिंजो सम्झंदा ऐं कुदरत उन ईश्वर असांखे मोकिलियो बि इन लाइ आहे त सभु कुझु पंहिंजो सम्झो छाकाणि संसार में इहा हक़ीक़त आहे त पंहिंजो कुझु बि न आहे सभु कुझु उन ईश्वर उन परमात्मा उन मालिक जो आहे इन करे उनजे लाइ आम चऊं वस जो मालिक आहे रंग खे राजा बणाए राजा खे रंग कंहिं वक़्तु सभु कुझु वठी वञे पतो न पवंदो कंहिं वक़्तु सभु कुझु ॾेई छॾे ख़बर न पवंदी आहे हर चीज़ उनजे हथ आहे पर जेको असांजो सभिनी चीज़ुनि में एतिरो मोह आहे या कुझु बि छॾे न सघंदा आहियूं उनजो मक़सदु असांजी मिल्कियत न आहे हक़ीक़त में असांजी संभाल आहे मिल्कियत हुजे त असां खणी वञूं आहे असांजी मिरास न आहे असांजी मिल्कियत न आहे लेकिन असांजी संभाल ज़रूरु आहे ऐं असां सभु जेके बि आहियूं जेको उन मालिक ईश्वर उन असां सभिनी खे मोकिलियो त पोइ उन जूं जेके ई चीज़ूं आहिनि असां उनजी संभाल कंदा ऐं जेकॾहिं संभाल कंदासीं त पोइ हक़ीक़त में इंसान हूंदासीं जे संभाल न कंदासीं त इंसान बि न हूंदासीं असांखे यादि रखणु खपे असां ॾिसंदा असांजो कोई ड्राइवर हुजे कोई नौकर हुजे जेकॾहिं असांजो ड्राइवर हुजे या नौकर हुजे त उन कॾहिं सभु चीज़ूं मालिक जूं सम्झूं नी भई मुंहिंजूं न आहे अगरि उहो पंहिंजी न सम्झे मुंहिंजी कार त न आहे मुंहिंजी गाॾी त न आहे मुंहिंजो कहिड़ो वास्तो जेको आहे मालिक जी मर्ज़ी हूंदी आहे जेको कुझु थिए वञे त पोइ छा थींदो असां हुनखे रखी सघंदासीं अगरि उहो हुनखे पंहिंजी न सम्झंदो चवंदो न मुंहिंजी गाॾी आहे कॾहिं न चवंदो असां जेको नौकर हुजे त पोइ जेकॾहिं असां ॾिसंदासीं हो उनजी संभाल जे लाइ उनजी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजी जान बि ॾेई छॾींदो आहे पर उनजी पंहिंजो सम्झी करे हिफ़ाज़त कंदो आहे जेकॾहिं उहो सम्झे त मालिक जा टोपड़े में वञी पाण ॼाणे मुंहिंजो छा वञे कोई खणे कोई रखे त पोइ छा थींदो यानी जान ॾेई करे बि पंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे त न मुंहिंजी गाॾी खे या मुंहिंजी मिल्कियत खे जेको मुंहिंजे मालिक जो बि कुझु बि न थियणु खपे अगरि हुनखे पंहिंजी सम्झी करे हिफ़ाज़त कंदो त पोइ वफ़ादार ॻणियो वेंदो पोइ ईमानदार ॻणियो वेंदो पोइ चङियूं ॻणियो वेंदो पर जेकॾहिं उहो लापरवाही करे ख़तमु कंदो त उनखे असां कहिड़ो नालो ॾींदासीं उनखे घणो वक़्तु रखी सघंदासीं उनखे घणो वक़्तु बर्दाश्त करे सघंदासीं पर जेतिरो वफ़ादार हूंदो जेतिरो बहितर हूंदो असां उनखे ओतिरी पघार बि वधाए ॾींदा वेंदासीं ऐं ओतिरा खे पावर्स बि वधीक ॾींदा वेंदासीं पावर बि वधंदो ऐं पघार बि वधंदी पर जेकॾहिं हेरा फेरी कंदो या सही तरीक़े सां न संभालींदो या तुंहिंजा पावर बि घटि बि पघार बि घटि बि उन असांखे जेको मुट्ठी बंदि करे मोकिलियो
मिलाए करे मोकिलियो जंहिंजो मक़सदु तव्हांखे मोकिलंदो सभु कुझु मुठी जे बंदि वांगुरु संभालियो वञे सभु कुझु बनाए रखो सभु खे पंहिंजो सम्झो मुठी बंदि हुजे चयो न मुठी खुली ॻाल्हि ख़तमु मुठी बंदि जेसि ताईं हूंदी मज़बूत हूंदी तेसि ताईं कोई हिलाए न सघंदो यानी मुठी बंदि जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे संभाले करे रखूं आयासीं त मुठी बंदि यानी सभु कुझु मुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो ॾिसी करे असां वरी सभु खे पंहिंजो कंदा वञूं असां मुंहिंजो जो अंदाज़ वठूं भई हीअ ॿाह मुंहिंजी आहे भई ॿाह मुंहिंजी आहे त मां ॿाह न भई ॿाह मुंहिंजी आहे हथु मुंहिंजो आहे अगरि ॿाह मुंहिंजी आहे त मूंखे हिन ॿाह जी हिफ़ाज़त करणी आहे कोई किथे खणी वञो की छॾे ॾियो भई मुंहिंजो छा वञे मुंहिंजी आहे न जॾहिं ॿिए जो जे मां त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे पोइ छा थींदो भई अखि मुंहिंजी आहे त मुंहिंजी आहे त उनजी हिफ़ाज़त केरु कंदो मूंखे उनजी हिफ़ाज़त करणी आहे जेका चीज़ मुंहिंजी आहे उनजी मूंखे हिफ़ाज़त करणी आहे भई ॼंग मुंहिंजी आहे त मूंखे ॼंग जी हिफ़ाज़त करणी आहे थोरे भई कटे छॾे मां चुप करे वेही रहंदो जेका चीज़ मुंहिंजी आहे उहा मुंहिंजी आहे मूंखे उनजी हिफ़ाज़त करणी आहे ऐं ही माइक मुंहिंजो त मूंखे उनजी हिफ़ाज़त करणी आहे जे कोई पोइ सामान आहे उहो सभु मुंहिंजो आहे त मूंखे उनजी हिफ़ाज़त कंदासीं करणी आहे भई मुंहिंजा रिश्ता नी नाता नी मुंहिंजो पीउ आहे पुटु आहे भाउ आहे धीउ आहे घरवारी आहे भाइटियो आहे मामो आहे चाचो आहे दोस्त आहे साथी आहे मुंहिंजो घरु आहे मुंहिंजो सामान आहे कुझु बि आहे जेको बि आहे उहो मुंहिंजो आहे अगरि मुंहिंजो आहे त मूंखे उनखे संभालणो आहे उन्हनि सभिनी खे मूंखे साथ करे मुठी वांगुरु बंदि करे संभाले करे रखणो आहे उहो असांजे फ़र्ज़ में शामिलु बणिजी वेंदो आहे भई उन्हनि सभिनी खे असांखे संभालणो आहे सभिनी जो ख़्यालु करणो आहे असांजो साथ आहे दोस्ती आहे कुझु बि आहे उहो मुंहिंजो आहे ऐं असां सभु जेके बि आहियूं असां सभु चवंदा आहियूं मुंहिंजो आहे अॼु ताईं असांखे नौकर खे ॾिसो दुनिया में जेतिरा बि हुजनि अॼु ताईं कंहिं नौकर चयो आहे त मां मालिक जो आहे उहो चवंदा मालिक मुंहिंजो आहे भई ड्राइवर आहे उन करे चई आहे गाॾी मालिक जी आहे न गाॾी मुंहिंजी आहे कंहिं कुझु लाथो त मालिक हुजे त हुजे पूरो करे रखंदुसि यानी मालिक बि मुंहिंजो आहे यानी मालिक मुंहिंजो आहे त मूंखे हुनजी हिफ़ाज़त करणी आहे ऐं मालिक जो त नौकर मुंहिंजो आहे नौकर मुंहिंजो आहे त पोइ सभु कुझु मुंहिंजो आहे वरी उनखे ओतिरी हिफ़ाज़त उनजी बि करणी आहे ओतिरो हुनजी संभाल हुनखे उहो करणी आहे उहो रखंदो जंहिं ॾींहुं असां हुन मुठी वांगुरु सभु खे पंहिंजो सम्झंदासीं सभु कुझु असांजो हूंदो त पोइ हक़ीक़त में असां उनजे अचण जे रहस्य खे सम्झी सघंदासीं ऐं असां उनजी संभाल कंदासीं उनजी हिफ़ाज़त कंदासीं उन सां ओतिरो बहितर हलंदासीं तंहिंजे करे असां संसार में आयासीं त असां सभु खे पंहिंजो सम्झूं सभु कुझु असांजो आहे ऐं पोइ जीअं जीअं वधंदासीं भई
ये घर मुझो आहे, औलाद मुझो आहे, रिश्तेदार मुझा नहीं, साथी मुझा नहीं, सामान मुझो आहे, घर मुझो आहे। वरी थोरो ॿाहिरि वेंदासीं, पाड़ो मुझो आहे, पाड़ेसरी मुंहिंजा नहीं, ॿाहिरि वेंदासीं, शहर मुझो आहे, शहर वारा मुंहिंजा नहीं। शहर में असां चवंदा आहियूं न असांजो पंहिंजो आहे, या ॿाहिरि वेंदा को चवंदा आहियूं न असांजे शहर जो, मुंहिंजे शहर जो आहे, सॼो शहर मुंहिंजो आहे। वियासीं अॻिते, भई ज़िलो मुंहिंजो आहे, सूबो मुंहिंजो आहे, सॼो मुल्क मुंहिंजो आहे, सॼी दुनिया मुंहिंजी आहे। आहिस्ते आहिस्ते जीअं जीअं मुंहिंजो कंदासीं वेंदा, सभु कुझु मुंहिंजो थींदो वेंदो। ऐं जंहिं ॾिस खे पंहिंजो सम्झंदासीं, सिधी सी ॻाल्हि उनखे बणाईंदासीं, उनखे ठाहींदासीं। जीअं असां पंहिंजे ॿांह जी, ॼंग जी, पेट जी, अखि जी, वार जी हिफ़ाज़त कंदा आहियूं, उनखे किथे छॾींदा। असांखे पतो आहे कंहिं कम जा कोन्हे, थोरा वधंदा आहिनि पाण कटाए छॾींदा। उनजे बावजूदि जे हिकिड़ो वार छड़ो ईअं वेंदो आहे, खुसंदो आहे, त उहा हालत छा हूंदी आहे। पाण कटाइणियूं बि ॻाल्हि आहे, पर जॾहिं मथो ख़ाली थियणु शुरू थींदो आहे त पोइ कहिड़ी असांजी सोच हूंदी आहे। पोइ असांजी नज़र कीअं फिरंदी, आईने में पाण ॾे ॿियनि खे ॾिसी करे केतिरी कोशिशि कंदा आहियूं कि वञण जी छॾींदा। तंहिंजे करे जेको असांजी सोच आहे, असांजो वार वञे न, छाकाणि त असांखे पंहिंजो सम्झंदा। भई ईअं छॾे करे कीअं वेंदो, अगरि इहो वियो त मां त सॼो थोरो थी वेंदो, मुंहिंजो छा थींदो। यानी वार मुंहिंजी सोन आहे, मुंहिंजो साथ आहे। तंहिंजे करे जंहिं ॾींहुं असां सभ खे पंहिंजो सम्झंदासीं त पोइ सभु कुझु पवंदो। ऐं साॻे नमूने असां सच साईं जी दामन में ईंदा आहियूं। भई मुंहिंजो सतगुरु, मुंहिंजो ईश्वर, मुंहिंजो मालिक, भई मुंहिंजो सभु कुझु उहो आहे, सभु कुझु उहो आहे, पर आहे मुंहिंजो। समझ जी ॻाल्हि इहा आहे सभु कुझु उहो, पर आहे मुंहिंजो। असुल ॻाल्हि उहा आहे त मुंहिंजो आहे, त पोइ उनजे गुणनि, उनजे किरदार, उनजे इख़लाक़, उनजी तपस्या, उनजो शान, उनजो मान, उनजी रहमत, उनजी आसीस, उनजी करुणा, उनजी कृपा, उहा बि त सभु मुंहिंजी आहे। त पोइ उन शान, मान, करुणा, कृपा खे असां बनाए करे रखूं। कोई असांजे करे उहो चवे भई इहो उनजो शान आहे, उनजी रहमत आहे, त असांखे केतिरी ख़ुशी थींदी। पर कोई चवे उन मालिक खे त ॾिस, पाण खे ॾिस कीअं कंदे, उन वक़्तु असांजी हालत छा हूंदी आहे, उन वक़्तु असां छा सोचींदासीं। जेकॾहिं औलाद खे कोई चवे जंहिंजो पुटु रावड़ो थी ॾेखारियो थी, त कहिड़ी ख़ुशी थींदी आहे। पर कोई चवेसि वॾनि जी शान खे लॼायो थी, त पोइ छा गुज़रंदी आहे। शान वॾनि जो निकिरंदो आहे, ऐं इज़त में वॾनि खे मिलंदी आहे। तंहिंजे करे संसार में मुट्ठी बंदि करणी, मिली करे चढ़ण मक़सद सभ खे मिलाए करे रखो, सभ खे जोड़े करे रखो, सभ बढ़ाए करे रखो, सभ बहितर थी करे रखो। ऐं साम्हूं वारो छा थो करे उन सां असांजो कोई वास्तो कोन्हे। साम्हूं वारो हले थो या नथो हले, उन सां कोई चीज़ न आहे। बणिजे तो ठीकु आहे, अगरि नथो बि बणिजे त पाण खे ख़ामोश त रखी सघंदा, पंहिंजे अंदरि में बहितर भावनाऊं त ॾेई सघंदा आहियूं, बहितर सोच त ॾेई सघंदा आहियूं, पंहिंजूं बहितर वाइब्रेशन्स त मोकिले छॾंदा आहियूं। अॼु न सुभाणे सही थी वेंदो। पर जेकॾहिं असां पंहिंजो न सम्झंदासीं
त पोइ वरी सभु कुझु उपरो थींदो। तंहिंजे करे संसार जो मक़सदु आहे सभु कुझु मुंहिंजो आहे। जेको मुट्ठी बंदि करे आयासीं, मिली करे आयासीं, यानी असांखे सभु कुझु मिली करे रहणो आहे। ऐं असां संसार में बग़ैर मिलण जे रही बि न सघंदा आहियूं। असां पंहिंजो करे बि छा सघंदा आहियूं अकेलो। असां रोज़ रोटी खाईंदा आहियूं, रोटी जो फुल्को असां खाईंदा आहियूं, पर असां फुल्के खे करे अहमियत किथे ॾींदा आहियूं। हिकिड़ो वठंदा आहियूं, खाई छॾींदा आहियूं, ठीकु आहे। पर जेकॾहिं उहा रोटी न हुजे त पोइ छा हालत थींदी आहे। अगरि खाधे लाइ न मिले त पोइ छा थींदो। लेकिन कुदरत असांखे संदेश ॾिनो त न, मिली करे हलंदो तॾहिं तव्हांखे खाधो खाई सघंदा आहियो, तॾहिं तव्हां ज़िंदा रही सघंदा आहियो। खाधो न हूंदो ज़िंदा कीअं रहंदासीं। ऐं हिकिड़े फुल्के खे ॾिसंदासीं, ईअं त आमतौर सां कंहिं चीज़ खे अहमियत शायदि न ॾींदा आहियूं, पर कंहिं फुल्के सब्ज़ी या हिकिड़े बिस्किट खे ॾिसंदासीं, हिकिड़े फुल्के खे ॾिसंदासीं, फुल्के जे लाइ असांखे अटो खपे, अटे जे लाइ असांखे मशीन खपे, पीसण जे लाइ, पीसण जे लाइ असांखे कणिक खपे, कणिक जे लाइ असांखे ज़मीन खपे, ज़मीन जे लाइ असांखे पोखण वारो खपे, पोखण वारे खे धरती खपे, धरती खे पाणी खपे, पाणी खे सिज खपे। जेकॾहिं प्रकाश हूंदो गर्मी हूंदी त पैदा थींदी, जेकॾहिं सिज हूंदो त थींदी। ऐं सिज के पोइ जॾहिं कणिक तयारु थिए त हवा खपे, उनमें ऑक्सीजन अचे, उनखां बाद उनजी मशीनरी खपे जेका उनखे सॼी कोटरे ठाहे वरी पीसे साफ़ करे। ऐं उनजे लाइ हारी खपे, होलसेलर खपे, रिटेलर खपे, असां वठी अचूं, वरी पचाइण वारो खपे, पचाइण जो सामान खपे, बाहि खपे। यानी हिकिड़े फुल्के जे लाइ असांखे पूरी प्रकृति गॾु करणी आहे, पूरो संसार गॾु करणो आहे। जेकॾहिं धरती न हूंदी असां बुखिया रहंदासीं, कणिक न हूंदी बुखिया रहंदासीं, हवा न हूंदी बुखिया रहंदासीं, सिज न हूंदो बुखिया रहंदासीं, पाणी न हूंदो पैदा थिया रहंदासीं, पोखण वारो न हूंदो बुखिया रहंदासीं, पचाइण वारो न हूंदो, बाहि न हूंदी, जहिड़ी चीज़ न हूंदी असां ज़िंदा नथा रही सघूं। असांखे हिकिड़ो पको पचायो फुल्को मिली वियो, असां उनजी अहमियत न सम्झीसीं। पर उन हिकु फुल्के जे पोइतां असांखे सवें हज़ारे हथ मिलंदा। पूरो संसार जॾहिं गॾु थींदो आहे, पूरो ब्रह्मांड गॾु थींदो आहे, काइनात गॾु थींदी आहे, तॾहिं वरी हिकिड़ो फुल्को पचंदो आहे। त अहिड़े संसार में असां अकेला कीअं था रही सघूं, असां कीअं था हली सघूं। न ताड़ी हिकु हथ सां वॼंदी आहे, हलो जेकॾहिं चऊं हिकु हथु चऊं त हलो हिकु हथ सां ताड़ी न वॼंदी आहे, पर थप्पड़ त लॻंदी आहे। अगरि थप्पड़ लॻण जे लाइ बि त ॿिए जो ॻाल्हि खपे। अगरि ॿिए जो ॻाल्हि न हूंदो थप्पड़ कंहिंखे पवंदी, पाण ऊंधा थी किरंदा थी वञे। घणा हूंदा आहिनि जेके हीअं कंदा आहिनि, साम्हूं वारो परे थींदा, ऊंधा थी पाण वञी किरंदा आहिनि। खोड़ दफ़ा अहिड़ा ॾिठा आहिनि जाम। हिकिड़ो त नालो नथो खणा, मारे आयो मिलियो कुदरती हथ ॿधलुसि, त मां पुछो मां छा थियो, चए न बसि हिकिड़े सां जहिड़ो थी पियो। पोइ इन करे मां उन सां बांह भॼी पई, त मां सम्झा त उन मां भॻीदसि। मां चयो भला उन सां विड़ियो, उन सां बांह भॻई, चए न उन कोन विड़ियो, उन धक कोन बांह भॼी पई। मां चयो तुंहिंजी भाॼी विड़ियो बि न, तो ते हथ चए न, पोइ उन ते वरी मूंखे हथ ॿधी करे मूंखे घर पुॼायो, जंहिंसां जहिड़ो थियो। इहा बि पाण ॻाल्हि कई, पर मुंहिंजी बांह जहिड़े में भॼी पई।
मुझे झेड़े में की वजे चाहे थोड़ी मुझी गाल थी तिखा थियासे मां खे खचोलो हाथ में खत खई पे वञा तो मां चो मता इहो माते हबलो करे इन करे मां पहिरियों उनखे थप्पड़ हणा उनखे वच करा इन करे उबार में खाती से रखी पे तो उनमें बांह खट थी वई उबती मुंहिंजी बांह फांसी पई इन करे मुंहिंजी बांह भॼी पई सो हकीकत में कॾहिं असां ज़ोर सां थप्पो हणूं साम्हूं वारो न हुजे त पाण ॾाढी किरंदासीं साॻे नमूने असांजो मिलणु उहो हूंदो आहे त असां संसार सां गॾिजी करे हलूं पैदा थियण सभ सां संसार सां गॾिजी करे हलूं मालिक असांखे मोकिलियो उन असांखे जेका जवाबदारी ॾिनी घर ॾिनो परिवार ॾिनो कारोबार ॾिनो संसार ॾिनो जेका बि असां ते फ़र्ज़ु पंहिंजो रखियो जेका बि हुन असां उनखे बख़ूबी ईमानदारी सां निभायूं ऑनेस्टी सां उनखे निभायूं उनखे बहितर अंदाज़ सां निभायूं ऐं उन चयो असां सभु सम्झंदा आहे तो उन मालिक जो खणी कुझु बि न वेंदासीं पर संभालणो उन नौकर उन ड्राइवर उन औलाद वांगुरु आहे जेके पंहिंजा वॾा सॼी मिरास ॾेई वेंदा आहिनि सो उन ईश्वर असां पंहिंजे पाण खे कुझु बि सम्झूं टिनी मुंहिंजो कोई फ़र्क़ु न पवंदो उनजी औलाद सम्झो उनजो नौकर सम्झो उनजो ड्राइवर सम्झो कुझु बि सम्झो पर टिनी हालतुनि में असांखे ईमानदारी ॾेखारणी पवंदी जेकॾहिं ॿार हूंदासीं तॾहिं बि असां उनजी मिरास उनजी मिल्कियत खे केतिरो संभाले सघियासीं जेकॾहिं औलाद हुजे जेको वॾा ॾेई वञनि अगरि औलाद उनखे संभाले ऐं वधाए त उनखे चङो सम्झो वेंदो आहे पर उनखे पूरो करे रखे उनखे चङो थोरी सम्झो वेंदो आहे उनखे बनाए रखे उनखे वधाए त उन खे बहितर मञियो वेंदो आहे न त उनखे पूरो करे रखे पोइ इज़त हुजे शान हुजे मान हुजे माल हुजे मिल्कियत हुजे पदारत हुजे पैसो हुजे कुझु बि हुजे उनखे अगरि बणाईंदी वधाईंदी त उनखे चङो सम्झो वेंदो साॻे नमूने असां उन ईश्वर उन कुदरत पंहिंजी मर्ज़ी सां असांखे जेतिरी अहलियत हुई ओतिरो उन ॾिनो पैदा थियासीं मिरास में असांखे मिल्कियत में ओतिरो मिलियो पर हाणे असांजो कमु आहे त असांखे बहितर करे केतिरो चङो कयोसीं केतिरो वधायोसीं केतिरो संभालियोसीं पोइ जेकॾहिं उनखे वधाईंदासीं संभालींदासीं बहितर हालत हलंदासीं त पोइ हू असांजी पघार ऐं पोस्ट ॿई वधाईंदो वेंदो असांजी पोस्ट बि वधाईंदो पघार बि वधाईंदो वेंदो ॿियो जो ॿियो ॾींदो वेंदो तव्हां जेतिरो खपे मां तव्हांखे ॾींदो वञा जेतिरी ईमानदारी सां ॾेखारींदासीं जेतिरी असां बहितर औलाद थी ॾेखारींदासीं जेतिरो संभाल वारो ॾेखारींदासीं ओतिरो ई असांखे वधीक वधीक ॾींदो वेंदो ओतिरो असां वधीक बहितर थींदासीं जेकॾहिं उनजी मिलियल मज़ा असां पंहिंजा अंदाज़ पंहिंजा तौर तरीक़ा पंहिंजा ख़र्चा पंहिंजी मनमानी पंहिंजी अयाशी में हेॾे होॾे कयासीं त पोइ असां ॾिसंदा त कॾहिं बि या त खुटाए छॾींदा पोइ घटि करे छॾींदा परेशान थी वेंदो ऐं या वरी कॾहिं ओचितो पतो पवंदो आहे त सभु कुझु ख़तमु थी वियो इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे अचानक जे ड्राइवर खे या नौकर खे कढी छॾिबो आहे त ओचितो कढी छॾंदा त वरी अचानक करोड़पति मां रोड़पति थी वेंदा कंहिं महिल ॾेई छॾींदा त रोड़पति खे करोड़पति करे छॾींदो आहे रंग खे राजा करे या राजा खे रंग करे तंहिंजे करे जेतिरो मालिक असांखे निवाज़े जेतिरी रहमत बख़्शे जेतिरी बि इज़त मान शान पैसो पदारत रिश्ता नाता जेको बि कुझु आहे उन खे सभिनी खे संभाले करे रखिणो आहे यानी संभाले करे रखिणो आहे उनखे बहितर अंदाज़ सां हलाइणो आहे उनजी अमानत में ख़यानत न हुजणु खपे तो वेंदो वधाईंदो
तंहिंजे करे पैदा थियासीं उन खे मुट्ठी बंदि करे मोकिलियो ऐं वरी वर्सी जो मौक़ो यानी बाक़ी जीवन असां केतिरो उनखे संभाले था हलूं हथ बांह जे सभु कुझु मुंहिंजो आहे सभु कुझु मुंहिंजो आहे उनजी असांखे हिफ़ाज़त करणी आहे संभाल करणी आहे बहितर अंदाज़ सां हलाइणो आहे ऐं वरी जॾहिं संसार में वञिणो आहे त असां संसार में एतिरो कुझु हुजूं ईअं कयूं भई जेको मुंहिंजो हिस्से जो मां पंहिंजो बहितर कयो असां संतुष्ट हुजूं असां मुतमैन हुजूं असां सेटिस्फाई हुजूं यानी जेको मूं ते मालिक फ़र्ज़ु रखियो मां पंहिंजो बख़ूबी निभायो बसि ठीकु आहे मां पंहिंजे तरफ़ो कमी काई कोन छॾी मां पंहिंजो पाण खे मुतमैन सम्झां जॾहिं पाण खे मुतमैन सम्झां उनमें सभु कुझु सही आहे ईमानदारी सां मुतमैन हर भर उहो तो बि न सम्झो यानी जेतिरे मूंखे फ़र्ज़ हुया मां पंहिंजा पूरा कया जेको मूंखे हलणो मां पूरो कयो इन करे जेको मूंखे निभाइणो मां पूरो निभायो जेको मूंखे साथ हलणो मां पूरो हलियो यानी एतिरो सेटिस्फाई जे ॼण सभु कर्म कटिजी विया जेको बि आयासीं जेको मालिक फ़र्ज़ु रखियो असां पूरा कयासीं अॻियां पोयां ॾिणा लेणा जेका हुया असां पूरा कयासीं ऐं वञण ॿार राजा वांगुरु हथ छॾे करे सिधो थी करे भई जेको आहे मुंहिंजो कुझु बि न आहे सभु कुझु तुंहिंजो आहे वरी मोह बि न हुजे माया बि न हुजे कुझु बि न हुजे वञण ॿार वरी एॾो सेटिस्फाई मुंहिंजो कुझु आहे ई न जेको ई आहे त उन मालिक जो आहे मूं वटि हुयो छा आयुमि हथे खाली वरी ओड़ी महिल यादि हुजे मां आयुमि हथे खाली वेंदो बि हथे खाली पियो आहे उन वक़्तु वरी इहा हालत न हुजे हिन जो छा थींदो हिन छा कयो हे कीअं कयो छा कयो उन वक़्तु पंहिंजा फ़र्ज़ एतिरा पूरा थियल हुजनि जो वञण महिल बिल्कुलु हथे खाली कुझु बि न जेको बि आहे ख़ुशी सां आनंद सां सभु कुझु सही आहे जेको बि आहे सभु सही आहे ऐं जेको हक़ीक़त में संसार में अची पंहिंजा सभु फ़र्ज़ करम सभु पूरा कंदे जॾहिं बिल्कुलु ज़ीरो ज़ीरो थी वञे सभु कर्म कटिजी वञनि ऐं जेको उन मोक्ष मुक्ति खे पाए वञे संसार में बिल्कुलु हथे खाली सेटिस्फाई सभु कुझु मुंहिंजो कुझु आहे ई न परमात्मा जो आहे सभु उनजो जॾहिं ॾेई वेंदो त चओ इहो सभु मुंहिंजो तूं ई मुंहिंजो आहे सभु कुझु खणी वठंदो उनखे ई मोक्ष तंहिंजे करे सचे साईं असांखे उहे ॿई मार्ग ॾिना ॿई रस्ता ॾिना ॿई तरीक़ा ॾिना त संसार में रहो त कीअं रहो ऐं वञो त कीअं वञो ॿई चीज़ूं संसार में अचण जो अनोखो तरीक़ो हू पाण त आयो जॾहिं आयो त बिल्कुलु पैदा थींदे न मां जो थञ न मिसरी न पाणी कुझु बि न हू त मालिक हो पाण ईश्वर जो थी करे आयो हू त कुझु बि करे असांखे जेको बि संदेश ॾे हुन असांखे संदेश ॾिनो त सिर्फ़ु खाइण पीअण जे लाइ न आहियूं कुझु ॿियो करिणो आहे हिते असांखे वरी तरीक़े वञिणो आहे जेको बि हुन सभु संदेश ॾिनो मालिक जो नाम ध्यानु सिमरन उन अचण सां पहिरीं 2 ॾींहंनि खां बाद नाम पातो उहो त असां सभु ॼाणूं था पर असां संसार में कीअं हलूं त इहो बि कमाल जी चीज़ हूंदी आहे भई संसार खे ॾियो त छा ॾियो जॾहिं साईं जन पनियाकुल में भॻत पे कई प्रोग्राम सत्संग हलियो पए त उन वक़्तु राड़की साहिब खां माण्हू आयो हाणे सत्संग हलियो पए अमृत वेलो त साईं राड़की साहिब न्यापो आयो त साईं जन
जे घर में ॿार जो जनम थियो आहे, हिन साईं जन खे पुटु ॼायो आहे, उहो ॿुधाइण आयो। साईं जन ॿाहिरि आहे उन वक़्तु। त जीअं हलंदे सत्संग में पतो पियो माण्हू आयो त ॾाढी ख़ुशी जी लहर टोड़ी वई। हर तरफ़ वाधायूं थी वियूं। ऐं उन वक़्तु रात जो ॼण दुकान खोली विया, कपिड़ा सामान मिठाइयूं सभु विराइटनि लॻी पई। साईं जन खे औलाद थी, साईं जन खे मालिक ॿार बख़्शियो आहे। ॾाढी ख़ुशी थी। ऐं इहो सभु कुझु थींदो ई आहे। अॼु बि ॾिसंदा जॾहिं बि कंहिंखे ॿार ॼाईंदो आहे, भई लॾू विराइबा, मिठाई विराइबा, कुझु न कुझु माना उहो थींदो ई आहे, सभिनी खे ॾिबो आहे। ऐं उते बि उहा ख़ुशी थी। पर साईं जन जेका ॿी हक़ीक़त करे ॾेखारी उहा कमाल जी। जॾहिं उहो ॿार थोरो वॾो थियो, 2-4 साले जो, 4 साले जो, 3-4 साले जो, तो उन वक़्तु साईं जन वेठा, हिकिड़ो शख़्स आयो, चए मूंखे औलाद कोन्हे, तंहिंजे करे मूंखे पंहिंजी औलाद कोन्हे, तव्हां पंहिंजो ॿार ॾियो, मां उनखे थोरो विंदराए अचां, थोरो घुमाए आ, मूंखे सेटिस्फेक्शन थींदी। साईं चयोसि ठीकु आहे। खणी वियो त घर खे पंहिंजी घरवारी चयो त हिकिड़े फ़क़ीर मूंखे ॾास ॾिनो, तोखे औलाद तॾहिं थींदी जॾहिं कोई महान हस्ती जो ॿार तूं पंहिंजे मथां बल चाढ़ींदी। तंहिंजे करे इन खां मोदी खे मौक़ो कहिड़ो ई त उन सां मुड़ुस सां मिली करे उन साईं जन जे ॿार खे बली चाढ़े छॾियो। पर जॾहिं उन बली चाढ़ियो त साईं जन सभिनी खे रोकियो, ठीकु आहे, सभु सही थियो, जेको बि आहे मालिक जी मर्ज़ी। ॿार आहिनि, ॿार हमेशह ख़ुशी जो हूंदो आहे। भई जेको मुंहिंजे घर में ख़ुशी जो आहे, ॿिए जे घर में आहे त ख़ुशी जी ॻाल्हि न बहितर आहे। पर जॾहिं उनखां बाद उनजे घर में ॿार पैदा थियो त कोई बि उनजो मुंहुं ॾिसण लाइ तयारु, को वञण लाइ तयारु न हो। भई एॾो वॾो कुकरम कयो आहे, एॾो पाप कयो आहे, एॾो कयो, त इन केरु वेंदो? मुंहिंजा रिश्तेदार, मिट माइट, साथी कोई बि न वञी सघिया। पर वरी साईं जन पाण जा मिट माइट शहर वारा गॾु करे वरी पाण वञी करे उनजी छठी कई, पाण जी ख़ुशी में शामिलु थिया, उनजी मिठाई हलाई सभु। ऐं जेको उन वक़्तु सच साईं संदेश ॾिनो, उहो वॾी कमाल जी चीज़ हुई। जेको कमाल हो उन संदेश जो, भई उन ॿारनि जो वियो, ॿिए ॿार जी छठी, सभु कुझु ठीकु आहे। पर असुल जेका त सम्झ थी मिले उहा इहा त असां जॾहिं बि ॿार ॼाईंदो आहे उनजी मिठाई लॾू विरहाईंदा छो? ऐं जॾहिं विरहाईंदा आहियूं, को साम्हूं अची वेंदा, दोस्त दुश्मन थोरे लॻंदो, हर कंहिंखे ॾेई छॾींदा आहियूं, ख़ुशी में सभु शामिलु कंदा आहियूं। उनजे पोइ त हक़ीक़त जो मक़सदु इहो हूंदो आहे सभिनी खे मिठाई ॾियणु, सभिनी सां हलण जो मक़सदु हूंदो आहे। त भई ॿार पैदा थियो, असां उनजे लाइ ख़ुशी में सभु ख़ुशि हूंदासीं, असांजी निफ़रत कंहिंसां काई बि न हूंदी, दोस्त दुश्मन कोई बि न हूंदो। यानी सभु जे मुंहं में सभु मिठाई ॾींदासीं, ख़ुशी ॾींदासीं, मुंहुं मिठो कराईंदासीं, यानी कड़वाहट असांजी ख़तमु। हर को ख़ुशी में शामिलु, यानी कमु ख़तमु। हर को प्यार में शामिलु, मोहबत में शामिलु, यानी झगड़ो निफ़रतूं ख़तमु। छाकाणि त जेको ॿारु आयो आहे, असां उनखे मिठाई यानी प्यार माहौल जेको आहे ख़ुशी वारो माहौल, निफ़रत वारो माहौल जे जीवन में न आहे ॾियणो। अगरि ॿार खे असां निफ़रत वारो माहौल छॾे करे वेंदासीं त पोइ ॿार शायदि असांजो तरक़ी घटि करे सघंदो। असां चाहींदा आहियूं ॿार असांजो वधे फले, जेकॾहिं उनजी कंहिंसां निफ़रत न हूंदी, झगड़ो न हूंदो, प्यार न हूंदो त वधंदो वेंदो, हर को सहायक थींदो वेंदो, ऐं हर ॿार वधंदो वेंदो, तरक़ी कंदो वेंदो, संसार वधी पवंदो। पर जेकॾहिं मिठाई न हूंदी, सच साईं चयो, मोहबत न हूंदी, झगड़ो हूंदो, निफ़रत हूंदी, त पोइ असां पंहिंजो निफ़रतूं झगड़ा सभु जेके ॿारनि खे ॾेई वेंदासीं, सभु उनमें ई उलझी करे पूरो थी वेंदा। अॻिते कंदा छा? पोइ त न तरक़ी करे सघंदा, न वधंदा, न अॻिते अची सघंदा। तंहिंजे करे
जेको ॿार अचे उनखे असां माहौल बनाए करे ॾियूं प्यार ऐं मोहबत वारो। उन वक़्तु असां पंहिंजो निफ़रतूं ख़तमु कयूं, सचे साईं चयो। इन करे बेशक उन्हनि सचे साईं जे ॿार जी बली चाढ़ी, पर साईं जन उन्हनि खे मिठाई हलाए करे ॾेखार, न निफ़रतूं ॿार में न। ॿार जी शुरूआति, ॿार जो जनम, ॿार जो वधणु, उहो अगरि निफ़रतनि में पैदा थियो, झगड़े में थियो त पोइ कीअं थींदो? तंहिंजे करे पंहिंजो निफ़रतूं, पंहिंजा झगड़ा, पंहिंजा घटि वधि, उहे कॾहिं बि असां ॿारनि में न ॾियूं। ॿारनि खे असां प्यार ऐं मोहबत जो पोतलो बणायूं। जॾहिं पंहिंजो पाण में प्यार ऐं मोहबत सां हूंदा त सॼो संसार जेको वधंदो, हर को वधंदो लंदो, ख़ुशी ऐं ख़ुशहाली हूंदी, शादबाना हूंदा, बहदरी हूंदी, ऐं सदाई मेठाज मोहबत ऐं मोहबत हूंदी। मिठाई जो मक़सदु इहो हूंदो। पर जेकॾहिं ॿार खे असां ॿुधायोसीं हिन सां दुश्मनी आहे, हे हलियो, हे ग़लति हलियो, हिन हीअं कयो, त पोइ ॿार पंहिंजी खोपड़ी खे घुमाए घुमाए पूरो थींदो, अॻिते हली न सघंदो। तंहिंजे करे ऐं आहे ॿार जे लाइ, पर सचे साईं चयो कि माहौल असांखे बनाए करे ॾियणो आहे, उनखे ठाहे असांखे ॾियणो आहे। जहिड़ो असां ॿार खे एटमॉस्फेयर ॾींदासीं, जहिड़ो माहौल ॾींदासीं, अॻिते ॿार ओड़ो वधंदो, निपंदो, ओड़ो अॻिते ईंदो। तंहिंजे करे जेकॾहिं पंहिंजे करे अगरि निफ़रतूं, झगड़ा ख़तमु न बि करे सघो त ॿार जे करे ज़रूरु करो, छाकाणि त ॿार खे हर को प्यारु कंदो आहे, मोहबत कंदो आहे। पंहिंजो दुख इंसानु सही वेंदो आहे, पर ॿार जो दुख न सही सघंदो आहे। जेकॾहिं ॿार ख़ुशि हूंदो त सभु ख़ुशि हूंदा। पाण खे केतिरी बि तकलीफ़ हुजे, तंहिंजे करे सचे साईं चयो पाण खे बर्दाश्त कयो, पर ॿारनि खे माहौल अहिड़ो ॾियो जे हो प्यार ऐं मोहबत में वधे। उनजो हिकु हिकु क़दम घर खे बहकाए छॾे, उनजी हिकु मुस्कुराहट सभिनी खे मुस्कुराए छॾे। उनजी मुस्कुराहट करे रोदन में न बदिलायो, उनजी मुस्कुराहट मायूसी में न वञे। तंहिंजे करे असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं त हुन पंहिंजे जीवन में सभ खे मुस्कुराहट ॾिनी, सभ खे प्यारु ॾिनो, ऐं सभ खे अहिड़ो पंहिंजो कयो जो न सिर्फ़ु इंसान, पर हुन पेड़े ॾियण महिल बि चयो जेको मुंहिंजे ॿार जे अंदरि आहे उहो ई ॿिले जे ॿार जे अंदरि आहे। मूंखे ॿिले जो ॿार में फ़र्क़ु कोन थो लॻे, उहो बि मां घुराए जे मुंहिंजो पुटु आहे त इहे ॿिले जी औलाद आहे। पंहिंजो पेड़ो खणी करे ॿार खे ॾेई छॾियो। उन ते सभु खे एतिरो सम्झो जे सेअर जे ॿचे जो सूप आयो त पंहिंजो ॿारु ॾेई करे चए न मुंहिंजो ॿारु हुजे न हुजे, उनजो ॿारु त ज़िंदा रहे, ॿार त सदाई ख़ुशि रहनि, ख़ुशहाल रहनि, सदाई रहे करे। तंहिंजे करे हुन संसार जे हर जीव, हर वण टिण, सभिनी पूरी प्रकृति सां प्यारु कयो। पखियुनि खे आज़ादु करे छॾियो त हवा में घुमनि, बंदि न कयो, क़ैद न कयो। हवाउनि खे, प्रकृति खे, पाणी खे, सभ खे सुख सां भरियो। ऐं इन करे उनजे आवाज़ ते सभ त आवाज़ मिलाईंदा, जॾहिं वो कुझु ॻाईंदा त पोइ पखी पसूल पंहिंजी जॻह ते, पर आसमान में बि आवाज़ ईंदो, पाणी मां बि त आवाज़ ईंदो। एसि ताईं शिकारपुर में वटि ॻाइनि पिया त कड़ी काम हिकु हिकु शातिर में जो आवाज़ पियो अचे। तंहिंजे करे उन सभिनी खे पंहिंजो कयो, ऐं जेको सभ खे पंहिंजो सम्झो, पंहिंजी मुठी वांगुरु सभ खे जोड़े करे रखियो, उनजो ई कारण आहे। पंहिंजो उनजो जीवन त पंहिंजी जॻह ते, पर उनजी वरसी यानी वञण जो ॾे बि पाण 111 साल मल्हाए रहिया आहियूं। ऐं जंहिंजे 111 सालनि खां बाद में बि सभु उन जेको पंहिंजो कयो उन जा थी करे तुंहिंजी दावनि में वेठा आहियूं, उनजे थी करे तुंहिंजी रहमत खे मल्हाईंदा पिया आहियूं।
यानी जेको ॼाए मुट्ठी बंदि करे मिली करे सभ खे मिलाए हलाए उहा त उन सचे साईं जी हस्ती आहे। कोई कीअं हले उन कोन रखियो, उन इहो कोन ॾिठो त मुंहिंजे ॿार खे कंहिं क़तल कयो, उन इहो कोन ॾिठो त सेहर जे बचे खे कंहिं क़तल कयो। हुन सभु चयो बसि न थियणु खपे, जेको बि आहे जेको बि कुझु थियो लेकिन अॻिते मोहबत ॾियो, प्यारु ॾियो। तंहिंजे करे ज़िंदा रहिया सभु खे पंहिंजो सम्झी करे। एसि ताईं जे हवा बरसाति में पंहिंजी, जंहिं वक़्तु आलाप करनि बरसाति पवे, जंहिं महिल चवनि बरसाति वञे, जेको चवनि ओड़ी मौसम बणिजी वञे। यानी कुदरत सां मिली करे कुदरत खे ईश्वर खे बि पंहिंजो कयो, ईश्वर बि पंहिंजो। तंहिंजे करे सचे साईं जी दामन जो अॼोको ॾींहुं असांखे ॿुधाए रहियो आहे त सभु खे पंहिंजो सम्झी हलूं जे पैदा थियासीं। पर वञण वक़्तु राति खाली भई ठीकु आहे हलूं था, जेको आहे सभु पंहिंजो आहे, पर वञण वक़्तु सभु उन मालिक उन ईश्वर जो पंहिंजो कुझु बि न आहे। ऐं वञण वक़्तु बि उहा ई बेफ़िक्री, वञण वक़्तु बि उहा ई चीज़। बग़ैर सां ॿाहिरि वेलो हिते बसि टेलीग्राम जो अचे हो पहुतो, सॼी संगत वेंदी चए बसि हाणे इरादो थियो आहे हलंदा आहियूं, बसि ठीकु आहे। सभु कुझु पंहिंजो पंहिंजो जेको ई आहे मालिक जान, बसि ठीकु आहे। ऐं तोणे अम्मा सुचेत देवी खे चयो, साईं मेरदास उन वेंदो ॿी 10 साल जो, चईं जो चवंदा जंहिंजो आहे उहो पाण संभालींदो, जेको आहे उहो कढनि। सभु कुझु न आहे त वरी पंहिंजो कुझु बि न आहे, आहे त सभु कुझु पंहिंजो, न आहे त हलण बातो सभु कुझु पतो आहे, सभु कुझु मुंहिंजो आहे। ऐं भगत साहिबु सभिनी मिली करे चयो सच साईं खे, चए तव्हां खां पोइ छा थींदो, तव्हां न हूंदा बि असां कीअं कंदा, चए न हूंदा बि कीअं, बसि कफ़न आहिनि कमीस आहिनि, ॿिनि में इहो ई फ़र्क़ु आहे। कफ़न खे जेब न थींदी आहे, कमीस खे जेब थींदी आहे। जेब हमेशह उल्टे पासे दिलि जे मथां थींदी आहे। तंहिंजे करे साड़, हवस, हसद, लालच, मोह माया, ग़लति भावनाऊं, नेगेटिविटी जी जेब छड़ो दिलि ते न रखिजांइ। ऐं संसार में रहंदे पंहिंजे दिलि खे आज़ादु करे रखिजांइ। सदाईं मूंखे गॾु भाईंदे, मां कॾहिं जुदा हूंदुमि काॾे। यानी हुन संसार में रहंदे सभु कुझु पंहिंजो सम्झी करे हलण लाइ चयो, ऐं वरी संसार में रहंदे पंहिंजो कुझु न सम्झी हलण लाइ चयो। कहिड़ी वरी कमाल जी चीज़ आहे भई, संसार में सभु कुझु पंहिंजो आहे, मालिक जी चीज़ुनि खे संभाले बि पंहिंजो, जेको कुदरत जी आहे उनजा निगहबान थी रहो। पर हमेशह इहो सोचो त मुंहिंजो कुझु बि कोन्हे, जेको ई आहे उहो ॼाणे उन जो आहे। यानी संसार में रहो बि सही, सभु कुझु तव्हांजो हुजे बि सही, सभु कुझु तव्हांजो कुझु बि न हुजे, भई इहा वॾे कमाल जी चीज़ हुजे। भई हुजे बि सभु कुझु, सभु पंहिंजा नहीं, ऐं न आहे बि कुझु बि न आहे, मुंहिंजो कुझु आहे ई न, जेको बि आहे हथे खाली आहे। हर वक़्तु तयारु भई पंहिंजे कम जी ॻाल्हि जेका पूरी करणु आयासीं पूरी कईसीं, बसि हलंदा बि आहियूं। जेकॾहिं इहा सच साईं जी सोच, उनजी आशीर्वाद, उनजी रहमत असांखे यादि हुजे त सभु कुझु बख़ूबी न भयूं, पर हमेशह तयारु हुजो। ईअं सम्झो आहे बि कुझु कोन, आहे बि सभु कुझु पंहिंजो, पर आहे बि कुझु कोन। यानी आहियूं संभाल करणी आहे, न आहियूं त पंहिंजो कुझु बि कोन्हे, खिलंदे खिलंदे मुस्कुराईंदे हलिया वञो। आम तौरु असां इंसान जेके बि आहियूं, जॾहिं सभु कुझु पंहिंजो सम्झंदा आहियूं, वञण महिल जेको रोदन कंदा आहियूं, उहा ई परेशानी जी ॻाल्हि हूंदी आहे। पंहिंजो छा थींदो, इंजो कीअं थींदो, न सभु पंहिंजा फ़र्ज़ असांखे पूरा करण जी असांखे चाहे। तंहिंजे करे पंहिंजा रिश्ता, नाता, फ़र्ज़, तौर तरीक़ा, अंदाज़ उहे असांखे साफ़ संभालणा आहे। पर पंहिंजो पाण खे सेटिस्फाई आज़ाद में रखणो आहे। ऐं उन सचे साईं
जेको सबके संभालियो ऐं वॾे कमाल जी तरह अॼु ताईं पाण सभिनी खे संभाले थो। अॼु बि कॾहिं थोरी ॻाल्हि हूंदी आहे जेको ई आहे वरी उन ॾे ईंदा आहियूं, ईंदा बि न आहियूं, उतो चवंदा आहियूं, उतो ई असांखे संभाले वठंदा, उते ई पंहिंजो करे वठंदा, उते ई सभु शयूं ॾेई छॾींदा। तंहिंजे करे उन हमेशह हर जॻह ते, हर वक़्तु, हर माहौल, हर स्थिति, हर हालत में असांखे पंहिंजो कयो आहे। पर असल चीज़ हाणे असांजे असां हुनखे पंहिंजो छा कयो आहे। उनजी इज़त, उनजी शान, उनजी मान, उनजे नाम, उनजे सिमरन, उनजे ध्यान, उनजे रसियल राह, उनजे संदेश, उनजे आदेश ते असां केतिरो हलियूं। असां इहो त चयो आहे उहो असांजो आहे, लेकिन उन असांखे हमेशह संभालियो आहे। असां उनखे छा संभालियो, उनजे लाइ असां छा कयोसीं। असांजे करे कॾहिं कंहिं चयो त जंहिंजो शीशा ओड़ो थी ॾेखारे। तंहिंजे करे असांखे पंहिंजो इख़लाक़, पंहिंजो किरदारु, पंहिंजा अंदाज़, पंहिंजा अमल, पंहिंजो भाव, पंहिंजो प्रेम, पंहिंजी हलत, पंहिंजी रहत, उन खे असां ओड़ो बणायूं, ओड़ो बहितर कयूं। जेकॾहिं उन ते अमल कयोसीं त पोइ असां जीवन खे संवारे वेंदासीं। तंहिंजे करे सचे साईं असांखे मुट्ठी बंदि जो बि संदेश ॾिनो त सभु कुझु पंहिंजो आहे। पंहिंजो आहे माना उनखे पाण वांगुरु संभालो, उनजो मिसयूज़ न, उनजो ग़लति इस्तेमालु न, उनजो शोषण न, उनजी ग़लति हलीके सां तरीक़ा न, ग़लति न। जेको पंहिंजो आहे त असां पंहिंजे खे केतिरो संभाले रखंदा आहियूं, पराए खे छा संभालींदासीं। पंहिंजो आहे, पंहिंजो त हे मास्क बि असां संभाले रखंदा आहियूं, पंहिंजो मास्क बि संभाले, ॿिए जो मोबाइल बि न ॾिसंदा, जेको परायो सम्झंदासीं भई सदा कंहिंजो किरियो पिया, कोई खणे पियो न खणे छा कंदासीं। पंहिंजो 10 रुपए जो मास्क बि पंहिंजो लॻंदो, ॿिए जो लख जो मोबाइल बि परायो लॻंदो। तंहिंजे करे जंहिं ॾींहुं असां सभु खे पंहिंजो सम्झंदासीं त पोइ सभु जो ख़्यालु कंदासीं, सभु सां हलंदासीं, सभु सां बहितर व्यवहार कंदासीं। जंहिं ॾींहुं उनखे पंहिंजो न सम्झासीं, पराओ आहे, त पोइ कुझु बि न। पर सभु कुझु पंहिंजो चवंदा, बाह बि मुंहिंजी, जंग बि मुंहिंजी, औलाद बि मुंहिंजा, भाउ भाइटा बि मुंहिंजा, चाचा मामा बि मुंहिंजा, बिरादर बि मुंहिंजी, रिश्तेदार मुंहिंजा, पाड़े वारा मुंहिंजा, शहर वारा मुंहिंजा, सूबे वारा मुंहिंजा, मुल्क वारा मुंहिंजा, दुनिया वारा मुंहिंजा, दुनिया ई सॼी मुंहिंजी। तंहिंजे करे जेकॾहिं मुंहिंजो त पोइ सभु कुझु मुंहिंजो हुजे। हर चीज़ जी संभाल, हर चीज़ जी हिफ़ाज़त, हर चीज़ जी इज़त, शान, मान सभिनी जो बनाए करे रखो, कंहिंखे उछालूं न। ऐं सचो साईं मुंहिंजो, पोइ त सभु कुझु मुंहिंजो। पोइ त उहो सम्झ, उहो ज्ञान, उहो ॼाण जंहिंजो को अंदाज़ न आहे। पोइ त हिकु हिकु चीज़ ते जंहिं ते ॻाल्हाईंदासीं, राति जो राति जो ॾींहं जा ॾींहं गुज़री वेंदा। सचे साईं जे जीवन खे जॾहिं बि ॾिसंदासीं, ऐं वरी छॾण महिल मुंहिंजो कुझु बि न, वञण महिल 2 हथ ख़ाली। तंहिंजे करे हर मौक़े ते असांजी हालत इहा हुजे, आहे बि सभु कुझु पंहिंजो, पर पंहिंजो कुझु बि न आहे। ऐं जंहिं ॾींहुं असां सेटिस्फेक्शन वरितीसीं, जंहिं ॾींहुं कर्म कटियासीं, उहे मोक्ष ऐं मुक्ति हूंदी, उहो ई सभु कुझु हूंदो। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में, पर सभु उन सचे साईं जी दामन में आया, उन सचे साईं जी रहमतुनि में आया। त पोइ असांजो दौरु हुआ, जॾहिं ॼायासीं त मिठाई विराई वई, बस जॾहिं असांजा ॿार थिया तॾहिं बि मिठाई विराईसीं। त पोइ उन मिठाई खे बनाए करे रखूं।
प्यार मोहब्बत बेहतर व्यवहार सब सां हुजे ऐं निफ़रत कंहिं सां बि न। सचे साईं ॿार जे बली वारे सां बि निफ़रत न कई, सेड़ वारे सां बि निफ़रत न कई, पंहिंजो ॿार ॾेई करे बि निफ़रत न कई, ॿिए जे ॾोह तौरु पंहिंजी न्याणी ॾेई करे बि निफ़रत न कई। जे एतिरो सभु सां प्यारु कयो, असां पंहिंजूं थोरियूं निफ़रतूं त भुलाए सघंदा आहियूं, थोरा वीचार त भुलाए सघंदा आहियूं, थोरो भावनाऊं त बहितर करे सघंदा आहियूं। असांखे ॿियो करिणो ई छा आहे? ऐं असां थोरो बि अॻिते वधियासीं त पोइ सचे साईं जी रहमत जो हथु सदाई मथे हलिया। ऐं पोइ थोरो जो उन तरफ़ वधियासीं ऐं उन पंहिंजो कयो, असांजी सोच इहा न हुजे त हथु उनखे ॾियो, जीवन उनखे ॾियो, न उनखे हथु उहो असांजो पकड़े, पंहिंजो हथु उनखे ॾेई छॾियो। उनजो हथु पकड़ियो न, असां पंहिंजो हथु ॾेई छॾियो। जीअं हिकिड़ो ॿार हो, पीउ गाॾुसि पियो वञे पियो, त पीउ चयोसि मुंहिंजो हथु पकड़े करे पुटु हल पियो, आंगुर ॾिनईसि। त ॿार चयोसि न आंगुर न, तूं पंहिंजे हथ सां मूंखे पकड़। हुन चयोसि छो? चए मां पकड़ींदुमि न, थोरो तेज़ हलंदे, तिखो हलंदे, या किथे मां छॾी वेंदुमि त मां छॾी वेंदुमि, पर तूं मूंखे पकड़े वरितो न, पोइ कॾहिं न छॾंदो, हथु ख़तमु न थींदो, मूंखे वरिती आहे। तंहिंजे करे असां सिर्फ़ु पंहिंजो हथु ॾेई छॾूं। हथु ॾियण जो मक़सदु आहे जेके मुंहिंजा आदेश आहिनि उन ते अमल कयूं, जेके मुंहिंजा संदेश उन तरफ़ वधूं। असां अहिड़ो कुझु कयूं, अहिड़ा कर्म हुजे, नेम हुजे, ध्यानु हुजे, सिमरन हुजे, शेवा हुजे, उन सचे साईं जी रामतुनि में अचणु हुजे, असां अहिड़ो कयूं जो अॻो न मुंहिंजो रामतु, मुंहिंजो संग असांजो जीवन बणिजे। असां आस्थान खे सभु खे एतिरो ख़ूबसूरत बणायूं, पंहिंजे जीवन खे ख़ूबसूरत बणायूं, जे नाले ते सत्कर्म कयूं, जीअं असां सुख ॾियूं ऐं सदाई सुख पायूं। जॾहिं उन सचे नाले जे नाले ते कुझु कंदासीं त ओतिरो करे बि न वेंदासीं। शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जे 111 साल वर्सी उत्सव जेके दुनिया जे कोन कोन चार की जगह ते मुख़्तलिफ़ शहरनि, ॻोठनि, धाम, आस्थाननि, घरनि, दिलुनि में सभु मिली करे मल्हाए रहिया आहिनि। सो एॾे प्यार भरिया अवसर ते उन सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ो सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजी रहमत, उनजी आशीर्वाद सदाई असांखे मिलंदी रहे। ऐं अहिड़ी रहमत बख़्शे जो असां में बि अहिड़ी पात्रता, अहिड़ी अहलियत, अहिड़ी सम्झ, अहिड़ी बुद्धि अचे जो सदाई उनजी रहमत खे पाए करे उन तरफ़ वधंदा हलूं ऐं असांजी ॿाहुनि खे सदाई पकड़े रखे ऐं पंहिंजी रहमत सां असांखे पंहिंजे जीवन तरफ़ वधाए। स्वामी जी प्यार बंधड़ियुनि में सभिनी भाउरनि, भेनरुनि, उन्हनि सभिनी सॼणनि, साथियुनि, भेणनि, भाउरनि, ॿारनि, सभिनी जेके जेके किथे बि वेही करे उन सचे साईं जी यूनिवर्सिटी उत्सव खे मल्हाए रहिया आहिनि, मल्हायो आहे, मल्हाईंदा या उनमें शामिल थिया, शामिल थींदा, शामिल आहिनि, सो सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सचो सचो।